नाज़रीन, ज़िले शिकारपुर जे टाउन मदईजी जो हकड़ा महल ड्रेनेज सिस्टम खां वांझियल आहे। हकड़ा महल जो ड्रेनेज सिस्टम मुकम्मल तबाही किनारे आहे, जंहिं सबबि आले महिला सख़्त तकलीफ़ सां मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हकड़े महिला वासियुनि सचाई न्यूज़ खे ॿुधायो त असांजे महले सां लाॻापियल ॿियनि महलनि में पेवर ब्लॉक ऐं नालियूं ठही वियूं आहिनि, मगर अफ़सोस त टाउन इंतिज़ामिया असांजे महले सां माटेली माउ वारो सलूक पई करे। हिननि उहो पिणु चयो त गुज़िरियल बलदियाती इलेक्शन दौरान ज़ुल्फ़कार अली ख़ान कमारियो, जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले शिकारपुर जो जनरल सेक्रेटरी आहे इन वक़्त बि ऐं उन वक़्त बि हुयो, ऐं नजफ़ अली ख़ान कमारियो जेके हिन वक़्तु टाउन जा चेयरमैन आहिनि, पर उन वक़्तु टाउन जे चेयरमैन जा उम्मीदवार पिणु हुया, जिन असांजे महले जे दौरे दौरान हिकु कार्नर गॾिजाणी में या हिकिड़ी निजी महफ़िल में ख़ुदि एतिराफ़ कयो हुयो त वाक़ई हिकिड़ो महलो तरक़ियाती कमनि खां रहिजी वियो आहे। हिननि यकीन ॾियारियो हुयो त हिन दफ़े हिन महले ते ख़ासि तवजो ॾिनो वेंदो ऐं महले में पेवर ब्लॉक ऐं नालियूं ठाराए ॾिनियूं वेंदियूं, मगर अफ़सोस त हिन महिल ताईं कंहिं बि क़िस्म जे कमु करण जी ज़हमत नाहे कई वई। महले वासियुनि हिन वक़्त जे ज़िले जे चेयरमैन ज़ुल्फ़कार अली ख़ान कमारियो ऐं मदईजी टाउन जे चेयरमैन नजफ़ ख़ान कमारियो खां घुर कई आहे त असांजे महले ते ख़ासि तवजो ॾिनो वञे ऐं महले में ड्रेनेज सिस्टम खे अपग्रेड कयो वञे। नालियूं बिल्कुलु न आहिनि, गंदगीअ सबबि जेके घरनि जे अंदरि बदबू वारो माहौल आहे, मच्छर आहिनि, बीमारियूं फैलिजनि थियूं, ॾाढी अज़ियत में आहिनि महले वासी। इन करे महले में पेवर ब्लॉक लॻाए ॾिनो वञे ऐं नालियूं जेको आहे ठाराए ॾिनियूं वञनि तां त महले वासी तकलीफ़ खां बची सघनि। नाज़रीन, ही ज़िले शिकारपुर जो टाउन मदईजी ऐं टाउन मदईजी जो हकड़ा महला जेके जे महले जा मनाज़िर अवां ॾिसो था, महले वासियुनि जो चवणु आहे त असांजे महले में पेवर ब्लॉक ऐं नालियूं ठाराए ॾिनियूं वञनि।